ही रुगो हिकु यूनिवर्सिटी नाहे पर अहिड़नि ख्वाबनि जी साबिया जो सफ़रु आहे जेको इल्मु महिनत ऐं अज़म जे ज़रिए हक़ीक़त जो रूप धारीनि था। लियारी जे दिलि में क़ाइमु शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी अॼु नौजवाननि खे आला तालीम सां गॾु तहक़ीक़, तख़लीक़ी सोच ऐं अमली सलाहियतनि सां सींगारण में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। यूनिवर्सिटी में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त हिते खेनि मयारी तालीम सां गॾु पंहिंजी सलाहियतनि खे निखारण जा मौक़ा पिणु मिली रहिया आहिनि। संदन मूजिबि ही इदारो न रुगो खेनि डिग्री ॾेई रहियो आहे पर एतमाद, रहनुमाई ऐं बहितर मुस्तक़बिल जी उम्मीद पिणु फराहम करे रहियो आहे। मुंहिंजो नालो अनीता अली आहे। मां हैदराबाद मां बिलोंग कंदी आहियां ऐं मां हिते यूनिवर्सिटी में IT में पढ़ां थी। छो हे कराची जी बेस्ट यूनिवर्सिटी आहे, मूंखे सुठी लॻी तंहिंजे करे मां चॉइस कई। मूं न कॉन्फिडेंस इलाही आयो आहे ऐं मीन्स मुंहिंजा जेके ड्रीम आहिनि मुंहिंजो पहिरीं न हुया, जॾहिं वॾी मां IT में आहियां त मुंहिंजा ड्रीम वग़ैरह इलाही हूंदी आहिनि की मुंहिंजो इरादो आहे की मां ॿाहिरि वञा, अॻिते मास्टर वग़ैरह कयां। जेको असांजो ॻोठु आहे उहो नौशाद फिरोज़ आहे ऐं असां कराची में काफ़ी टाइम खां हितां रिहाइश कयूं था ऐं मां हिते बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहियां। 3rd सेमिस्टर मूं कंप्लीट कयो आहे BS IT में, छोकी हीअ असांजे घर खां तमामु नज़दीक बि आहे ऐं असां तमामु मतिलबु काफ़ी माण्हुनि खां हिन जे बारे में ॿुधियो बि आहे की हिन यूनिवर्सिटी में भली अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं, पढ़ाई भली आहे, फैकल्टी भली आहे ऐं जेतिरा बि हितां जा प्रोफेसर आहिनि उहे तमामु कोऑपरेटिव आहिनि। जी काफ़ी टाइम पहिरीं त लियारी जा हालात सफ़ा ख़राबु आहे त हर को हिते अचण सां घबराईंदो हो, मगर काफ़ी टाइम खां पोइ हितां जा हालात बिल्कुलु सही थी विया आहिनि ऐं हींअर बिल्कुलु सेफ आहे लियारी ऐं हितां जी जेकी पढ़ाई आहे उहा बहितरीनु आहे। यूनिवर्सिटी जे उस्तादनि मूजिबि जदीद दौर जे घुर्जनि मूजिबि तालीम ॾियणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। संदन चवणु आहे त यूनिवर्सिटी में सिर्फ़ु निसाबी तालीम ई न पर तहक़ीक़ी, तनक़ीदी सोच ऐं अमली महारतनि ते पिणु ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे त जीअं शागिर्द अमली ज़िंदगी में कामयाब थी सघनि। मुंहिंजो नालो मारिया मेमण आहे ऐं आउं लियारी में हिते लेक्चरर आहियां। ऐं इहो चवणु चाहींदसि त लियारी जा जेके स्टूडेंट्स आहिनि जेके हिते अचनि था, स्पेशली जेके लियारी में ॿार रहण वारा आहिनि, मूं तमामु घणो इहा ॻाल्हि नोट कई आहे त उहे इलाही महिनती ॿार आहिनि ऐं दिलि लॻाए जेको आहे पंहिंजी तालीम खे हासिलु कंदा आहिनि। हाँ डेफिनेटली प्रॉब्लम्स त सभिनि हर हंधि हूंदो आहे। इवन त असां प्राइवेट अगरि इदारे में वञूं था उते कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके मतिलबु माशी हालात उन्हनि जा सही न हूंदा आहिनि, लेकिन उन जे बावजूद बि असां स्टूडेंट्स खे जेको आहे न उन्हनि खे एतिरो मतिलबु त असां गाइड करे छॾींदा आहियूं जो हू पंहिंजे माशी हालात खे बहितर करण लाइ जेको आहे जॉब्स बि कंदा आहिनि पार्ट टाइम ऐं इन जे अलावा जेको आहे जेतिरा कोर्सिस वग़ैरह हूंदा आहिनि एक्स्ट्रा कोर्सिस, या असांखे अगरि टाइम बि मिलंदो आहे त असां उन्हनि खे एक्स्ट्रा क्लासिस बि ॾींदा आहियूं। पहिरियां त मां लियारी जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदसि त असांखे जीअं असां लियारी इलाही बैकवर्ड एरिया सम्झो वियो आहे या शुरू खां जीअं गैंग वॉर रही आहे, त जॾहिं मां लियारी में आयसि असांजो एडमिशन थियो त असांजो पूरो पॉइंट ऑफ व्यू मतिलबु नज़रियो ई चेंज थी वियो लियारी जे बारे में। ऐं लियारी जे माण्हुनि जे बारे में अगरि चयो वञे त हिते मतिलबु हाई कॉम्पिटिशन आहे ऐं खेल जे हवाले सां, रांदियुनि जे हवाले सां या पढ़ाई जे हवाले सां हिते इलाही टफ कॉम्पिटिशन आहे। लियारी सिर्फ़ु हाणे हिकिड़ो बैकवर्ड एरिया न आहे, लियारी इलाही अॻिते अची चुको आहे। लियारी स्टूडेंट लाइ हिते इलाही अपॉर्चुनिटीज़ आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, स्कूल्स आहिनि ऐं हिते मशहूरु हिकिड़ो काकरी ग्राउंड आहे जेको खेल जे हवाले सां सुञातो वेंदो आहे ऐं इहो हिकु इलाही मक़बूलियत रखे थो। स्टूडेंट्स खे हिते अचणु खपे। हिते इलाही सुठियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि ऐं इदारा आहिनि ऐं माहौल सफ़ा मतिलबु इलाही तमामु बहितरीनु माहौल आहे हितां जो। ॾिठो वञे त हिते असांखे HSC या सैफ गवर्नमेंट जेका आहे असांजी, उहे अहिड़े स्टूडेंट्स खे जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि खे स्कॉलरशिप्स बि ॾियनि था, उन्हनि खे ज़कात बेस थी आहे। जेके माइनॉरिटीज़ जी हाणे सभ खां सुठी ॻाल्हि त हाणे माइनॉरिटीज़ लाइ बि हिते अलॻि सां HSC हिकिड़ो प्रोग्राम या उहो स्कॉलरशिप उन्हनि खे ॾिनी वई आहे जेका हाणे बि रिसेंटली स्टूडेंट अवेल कई आहे। ऐं मुआशी मूंखे नथो लॻे त हिते अहिड़ो कोई मतिलबु स्टूडेंट फेस कंदो आहे, छो त असांजी स्कॉलरशिप गवर्नमेंट जी तरफ़ां उन्हनि खे ॾिनियूं थियूं वञनि। उन्हनि जी पढ़ाई जे हवाले सां HSC तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे ऐं इदारा हितां जा सिंध गवर्नमेंट सुठी इन्हनि प्रोग्रेस ॾेखारी आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मूजिबि इदारनि में तालीमी मयार खे वधीक बहितर बणाइण
तहक़ीक़ी सरगर्मियुनि खे हथी वठाइण, जदीद सहूलतूं फ़राहम करण ऐं नवां तालीमी प्रोग्राम मुतारिफ़ कराइण लाइ मुसलसल कमु जारी आहे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त संदन कोशिश आहे त लियारी समेत सॼी सिंध जे नौजवाननि खे अहिड़ो तालीमी माहौल फ़राहम कयो वञे जिते हू पंहिंजी सलाहियतुनि जो भरपूर इज़हार करे सघनि। मुंहिंजो नालो डॉक्टर मज़हर अली आहे। ऐं हिते प्रोफेसर ऑफ कंप्यूटर साइंस आहियां ऐं डीन फैकल्टी ऑफ कंप्यूटिंग साइंसिस एंड IT हिन वक़्तु आउं कमु करे रहियो आहियां। मुंहिंजी PhD कंप्यूटर साइंस में आहे, स्पेशलाइज़ेशन आर्टिफिशियल इंटेलिजेंस में आहे, जंहिंमें मूं कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक, नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग एंड मशीन लर्निंग ते कमु कयो। हिन वक़्तु लियारी मुख़्तलिफ़ आहे, वर्टिकली मुख़्तलिफ़ आहे। हाणे लियारी टेक्नोलॉजिकल हब थींदो पियो वञे, हिते जेको आहे जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तरक़ी थी आहे। हाणे तव्हांखे लियारी जा ॿार पूरे कराची में त मिलंदा, पर तव्हांखे ॿाहिरि मलेशिया में तव्हांजा ॿार मिलंदा, जर्मनी में मिलंदा, UK में मिलंदा, जेके असांजा स्टूडेंट जेके हितां पास आउट थिया आहिनि। त इहा हिन यूनिवर्सिटी करे लियारी में तमामु वॾी तब्दीली आई। हिते हिकु एटीट्यूड चेंज थियो, अमन जेको आहे आयो। छाकाणि उहे ॿार जॾहिं हितां निकिता, जॉब में अची विया, त उन्हनि पंहिंजे फैमिलीज़ खे, पंहिंजे कम्यूनिटीज़ खे सम्झायो त भई जेकॾहिं हिते ग़लति कमु थींदा त असां ते बि उहो असरु पवंदो ऐं असीं त जॉब पिया कयूं ऐं सुठी अर्निंग बि आहे, त प्लीज़ तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। हाणे असां वटि एतिरी एडमिशन आहे जो असीं एडमिशन वापसि कंदा आहियूं। मसइलन असांजी यूनिवर्सिटी जेकॾहिं 600 ॿार खणे थी त असां वटि 2000 एडमिशन्स ईंदियूं, ॿिया असां वापसि कंदा आहियूं। त इहा हिकु वॾी तब्दीली आहे जेका हिन बहितर तालीमी सिस्टम जे करे हिते आई है। मेरा नाम प्रोफेसर डॉक्टर उमैर बेग है और मैं यहाँ प्रो वाइस चांसलर के फ़राइज़ एग्ज़ाम दे रहा हूँ। और जहाँ तक ये सवाल है कि लियारी किसी ज़माने में मुख्तलिफ़ चीज़ों के नाम से, जिनका नाम आज हम शायद लेना भी मुनासिब नहीं समझते, नाम से मशहूर हुआ करता था, लेकिन आज इस लियारी की पहचान जैसे आपने कहा कि इल्मी लिहाज से, टेक्नोलॉजी के लिहाज से और शऊर के लिहाज से पहचानी जाती है, इसमें कोई दूसरी राय नहीं है। और इसमें बहुत बड़ा किरदार सिंध गवर्नमेंट का, जिन्होंने और जिनकी कोशिशों से यहाँ पर यूनिवर्सिटीज़ का क़याम, कॉलेजेस का क़याम है और हुआ। और इन इदारों की वजह से आज इस यूनिवर्सिटी और दीगर कॉलेजेस के हवाले से आज बहुत ज़्यादा यहाँ पर शऊर मौजूद है। और लियारी का जो एक इम्प्रेशन माजी में हुआ करता था, आज उस इम्प्रेशन यकीनन वो ख़त्म हो चुका है और चीज़ें बहुत बेहतरी की तरफ गामज़न हैं। ही इदारो सिर्फ़ डिग्रियूं न ॾेई रहियो आहे, पर अहिड़ा नौजवान तयारु करे रहियो आहे जेकी समाज जी तरक़ी में पंहिंजो मस्बत किरदारु अदा करे सघनि था। मां मौजूदु आहियां बेनज़ीर भुट्टो शहीद लियारी यूनिवर्सिटी में, जेका कुझु अरसो पहिरीं ई तामीर कई वई आहे। न सिर्फ़ लियारी जे शागिर्दनि खे हिते आला तालीम ॾिनी वञे थी, जॾहिं हू ग्रेजुएशन मुकमल कनि था त हुननि जो रोज़गार जो ज़रियो बि ठहे थी। इन खां अलावा जॾहिं हू रोज़गार कनि था त ॿियनि जेके यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि उन्हनि जे बि रोज़गार जो ज़रियो बननि था।